दोस्तों छा वाकई अली खान जो लाश मिलंदो भी सही या ॾेखारियो ई कोन वेंदो ड्रामे जी आख़िर ताईं। आख़िर राज़न खे कीअं ख़बर पवंदी या मिठल वटि आहे अली खान मिठल ॿुधाईंदो या वरी जेको आहे शाहनवाज़ खान चोरी उनखे गुम कराए छॾियो आहे इन जे करे ज़ाहिर नथो करे जीअं राज़न ऐं मुराद वारा वेड़ी तबाह थियनि ऐं राज़न हाणे कहिड़ो क़दम खणण वारो आहे। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां अली खान ज़िंदा हूंदो आहे मरदो न आहे। उनखे कुझु माण्हू पाण वटि खणी वेंदा आहिनि इलाज कंदा आहिनि ऐं कुझु केसिताईं ताईं तव्हांखे अली खान ॾेखारियो बि कोन वेंदो ऐं अली खान ज़िंदा हूंदो आहे। ऐं हेॾां वरी जेको आहे राज़न मिठल खे जेको पूरो करे छॾियो क़ाबू करे खणी वियो उनखे सटका गुटका ॾींदो। उन शाहनवाज़ खान अॻे ई ॿुधाए छॾियो राज़न खे त मुराद वियो आहे पुलिस वटि तव्हांजे मथां एफ आई आर कटाइण जी कोशिशि कई अथई तव्हां अली खान खे मारे दफ़न करे छॾियो आहे। यानी हुननि खे अॻे ई माना सुजाग करे छॾियईं जीअं मुराद हमिलो करे न करे लेकिन मां हाशिम खां हमिलो राज़न वारनि जे मथां कराए पोइ ईअं कराईंदुसि त राज़न वारा ईअं सम्झंदा इहो मुराद वारनि हमिलो कयो आहे। यानी शैतानी पूरी करे छॾियईं। बहरहाल वरी मुराद पाण ई हमिलो ठारे ते करे मिठल ते ठारे ते कयो अहिड़े हिसाब सां हू पाण ज़ाहिर थी पियो ऐं शाहनवाज़ खान खे फ़ाइदो मिलियो इन शइ जो। ऐं शाहनवाज़ खान इन शइ में हाणे इन खे अञा वधाइण जी कोशिशि कंदो। राज़न वारनि खे चवंदो ॾिसो तव्हांजे मथां हमिलो थियो आहे मां तव्हां सां गॾु आहे। राज़न ककर वारा अञा छिता थी पवंदा। कुझु किस्तनि खां पोइ अली खान तव्हांखे ॾेखारियो वेंदो त अली खान किथे हुयो कीअं हुयो कहिड़े किस हाल में हुयो। अल्लाह हाफ़िज़।